बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जंहिंजी चीज सैयद हथ में तंहिंखे लह न लॾो। उन्ही चीज सैयद जे अंदर में लतीफ़ जे अंदर में को अनोखो आड़ा ॿारियो हो। जंहिं ख़ासि ही लफ़्ज़ चवराया हुया त जेके लतीफ़ साईं जे लाइ केतिरनि मुसीबतुनि जो सबबु बणिजी विया हुया। उन्हनि मुसीबतुनि न रुॻो सिंध खे पर पूरी इंसान ज़ात खे हिकु अज़ीम ऐं लाज़वाल शाइर ॾिनो, जंहिं पंहिंजे फ़न ऐं फ़िक्र जे करे अहिड़ी त लाज़वाल शोहरत हासिल कई जेका इंसानियत जी समूरी तारीख़ में कंहिं शाइर त ठहियो पर कंहिं बाबा क़ौम खे बि उहा नसीब न थी हूंदी। अस्सलामु अलैकुम। जिए लतीफ़ जिए सिंध।